सलावत बुलंद आवाज़। नारे तकबीर, बुलंद आवाज़। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे विलायत, नारे विलायत, नारे हैदरी, नारे हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यज़ीदियत, यज़ीदियत, अहल बैत जे दुश्मन ते लानत। सलवात बुलंद आवाज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। बुलंद सलवात। सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद सल्लल्लाहु। वस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहहरहुम तत्हीरा। सल्लल्लाहु। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिनन नासि मन यशरी नफ़्सहु इब्तिग़ाअ मर्ज़ातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। सोनी सलवात। खालिक़ कायनात चौदन मासूमन जे सदके तव्हां सभिनी जो फ़र्श अज़ा ते अचण क़बूल फ़रमाए। ऐं ज़िक्र मुक़द्दस जे सदके असां तव्हांजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। पंहिंजी पंहिंजी दुआ ऐं इन मजलिस जी क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़। यकीना गर्मी की शिद्दत, लेकिन आफरीन कयां चवां उन आज़ादारन के, उन मोमिनीन के जेके गर्मी ऐं सर्दी जो एहसास भुलाए हुसैनियत जो दम भरण घरों निकिरी ईंदा। तॾहिं तो बकौले शायर हिकु चयो त मातमी पे मौसमों का क्या असर,
मातमी का साहिबा हुसैन। सलवात पढ़ो आले मोहम्मद। लाज़मी आ ज़िक्र ॿुधी मोमिनी खुश थींदो। जो तव्हांजी भी इजाज़त हुजे तमाम जी बुढ़ड़ी खरीदार यूसुफ में नालो लिखराए हो, मां पंहिंजो नालो लिखराया ज़ाकिर में। अॼुकल्ह मज़हब इस्लाम में अलाए केॾा दुकानदार थी विया आहिनि, अलाए केॾा दुकान खुली विया आहिनि। कंहिंजो कहिड़ो परचम, कंहिंजी कहिड़ी निशानी, कंहिंजो कहिड़ो होलियो, कंहिंजो कहिड़ो लिबास, कोई कहिड़ी दरगाह वारे जो मुरीद, कोई कहिड़ी दरगाह। अहिड़ी चुप कयो त पोइ मां न पढ़ी सघंदुसि। लेकिन पूरे मिलत इस्लाम जी मां ॻाल्हि कयां त ॿ वॾा गिरोह आहिनि। हिकिड़ा पाण खे मुरीद चवराईंदा आहिनि रज़ी अल्लाह वारनि जो। न थकिजी पिया आहियो लॻे थो। हिकिड़ा पाण खे मुरीद सॾाईंदा आहिनि रज़ी अल्लाह वारनि जो। ॿिया मलंग मिज़ाज आहिनि, उहे चवंदा आहिनि असां रज़ी अल्लाह खे न मञींदा आहियूं, अलैहि सलाम जा पुजारी आहियूं। हथ बुलंद करे हैदरी। सलवात पढ़ो एॾी बुलंद आवाज़। हिकदम मूंखे कहीं टाइम न ॾसियो अथव, मां मतां 20 मिनट पढ़ां। जियो सलवात पढ़ो मौला जी पाक साहब। थकजी पियो यानी ॿ ग्रुप आहिनि। हिकिड़ा रज़ी अल्लाह जे पुठियां चुप थी वियो था, हिकिड़ा आहिनि अलैहि सलाम जे पुठियां। हाणे जे तुंहिंजी इजाज़त हुजे त मां तव्हांजो वकील थी करे ॾसियां त रज़ी अल्लाह केर हिन, अलैहि सलाम केर। चुप थी विया। हाणे फर्क त आहे। बाबा रज़ी अल्लाह ऐं अलैहि सलाम में रज़ी अल्लाह ॾसियां त आहे छा? हिकु पलस्तर। चुप थी विया। हिकु चती आहे। इन खां वधीक सवलो मां नथो करे सघां। हिकु पलस्तर आहे, हिकु चती आहे, जंहिंसां चिंबड़ायो रज़ी अल्लाह ताला अन्हु। माना है त अल्लाह इन सां राज़ी थे। चुप थी वियो। अल्लाह चुप थी विया। थोड़ो कुछ हासिल करे वञो। रज़ी अल्लाह जी माना है अल्लाह फिलाणे सां राज़ी थे। इन्हनि जे इन जुमले में खबर पए थी त अञा राज़ी थियो न है। चुप थी विया। न न हिकिड़ो माण्हू आहे जेको नमाज को मौलवी के दुआ के लिए अपील कंदो। साईं दुआ तो घुरजा बाबा केड़ी अल्लाह मूंखे पुट दे।
अॼु अलाए छो मुंहिंजी सवलनि ॻाल्हियुनि ते दिलि थी चए पढ़ण। अल्लाह फिलाणे खे पुटु ॾे, अल्लाह फिलाणे खे पुटु ॾे, इहा बार बार दुआ घुराइण दलील आहे त अञा पुटु मिलियो कोन्हे। चुप था थी वञो था। हाणे अञा मां ॿियो मिसाल ॾियां, जेके रज़ी अल्लाह जे पुठियां आहिनि उन्हनि जे वरी इबादत जो राज़ न्याज़ ई पंहिंजो आहे। मस्जिद में बीठा हूंदा या कॾहिं काबे जे तवाफ़ जे लाइ विया हूंदा, उते भी दुआ इहा ई घुरंदा, मालिक सिधो रस्तो ॾेखार। हाणे जॾहिं घर छॾे मस्जिद आए त बि तो न ॾिठो, 1.5 लख पौणा 2 लख भरे हज करण आए उते भी न ॾिठई त पोइ काथे वञी ॾिसंदे। हाणे अञा तव्हांजे ज़हननि जे वेझो अचां त जॾहिं इहे मौलवीअ जे पुठियों नमाज़ पढ़ंदा आहिनि, एदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, पोयों जेतिरा बीठा हूंदा उहे चवंदा आमीन। लगे तो मूंखां अगला मौलवी वॾो थकाए विया था। सलवात पढ़ो आले मोहम्मद जे पाक जा। हिननि पोयनि जो आमीन चवण मौलवी साहब इन ॻाल्हि जो दलील आहे त जेका दुआ घुरे थो इहा अञा पूरी नथी थियसि। वरी जेकॾहिं असांजे शियनि जी नमाज़ ते अचो, मौलवी ज़ामिन पढ़ाए या साईं असगर पढ़ाए या केर भी एजाज साईं मौलवी पढ़ाए, वो भी लफ्ज़ अरबीअ में साॻिया चवंदो इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। असां पुठियों बीठल चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह। चुप थी विया आहियो। अल्हम्दुलिल्लाह ऐं आमीन में वॾो फ़र्क़ु आहे। आमीन उन वक़्तु चइराइबो आहे जॾहिं का दुआ अञा पूरी नथी हुजे। अल्हम्दुलिल्लाह उन वक़्तु चइबो आहे जॾहिं बशारत मिली वई हुजे। कोई जेकॾहिं चवे बाबा फिलाणे जे लाइ दुआ करो, हिनखे अल्लाह पुटु ॾे, जंहिंखे पुट जी तमन्ना हूंदी उहो चवंदो आमीन। पर जंहिंखे पुटु मिली वञे ऐं कोई पुछा करे साईं तव्हां वटि पुटु पैदा थी चुको आहे, चवंदो अल्हम्दुलिल्लाह। चुप थी वियो या? हाणे हुननि जे अलहम्द वारे तर्जुमे ऐं असां वारे तर्जुमे में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हुननि अॼु ॾींहं ताईं सिरात मुस्तकीम ॾिठो न आहे, असां सिरात ते मौजूद आहियूं। हथ बुलंद करे हैदरी, बोलो बोलो सखी लाल कलंदर। राज़ी वेठा आहियो? तवज्जो कजो। हाणे हुननि वटि रज़ी अल्लाह मां ऐलान करे चवां थो त असां जिन भी ॿारनि या चोॾहनि खे मञींदा आहियूं, को भी रज़ी अल्लाह न आहे, सभु अलैहि सलाम। तकजी पियो? तवज्जो। अहले सुन्नत जो इमाम हैरान था थी वञो, मूंखे भी गर्मी खणंदी।
अहले सुन्नत जो इमाम नालो दस इमाम अबू हनीफा। चुप थी विया। इमाम अबू हनीफा जंहिं जे मञण वारनि जे फिक़ह जो नालो आहे हनफी। जेतिरा बि हनफी आहिनि उहे सभु इमाम अबू हनीफा जा मुरीद आहिनि, उन जी पैरवी कंदा आहिनि। हाणे अथव हिन इलाइक़े वारो मुक़दर जी ॻाल्हि, इहो इमाम अबू हनीफा असुल नालो अथसि नौमान बिन साबित। पाण ऐलान करे वियो आहे लौला सिनतान लहलक नौमान, 2 साल जाफर सादिक न पढ़ाए हा मां मरी वञा। एडी वॾी ॻाल्हि ॿुधव, सलवात कंहिं न पढ़ी। बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। ऐं मां सीनो ताणे चवंदो आहियां असांखे अल्लाह नसीब में अहिड़ा त वली ऐं इमाम ॾिना आहिनि जो दुनिया वारा इन्हनि खां फैज़ वठी 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 पाण खे इमाम सॾराईंदा। पाण जो चइजे 2 साल मूंखे न पढ़ाए हा त मां मरी वञा हा, मां हलाक थी वञा हा, मां तबाह थी वञा हा। हाणे ॾिसां थो केड़नि जो मजलिस में ख्याल आहे, केड़नि जो अञा साईं तौकीर शाह जो ख्याल आहे। तवज्जो कजो, हीअ इमाम अबू हनीफा जी ॻाल्हि नाहे, हिननि जे वॾनि बि 70 दफ़ा चयो हो लौला अली लहलक फुला, अली न हुजे हा मां हलाक थी वञा। हैदरी हाथ बुलंद करे, हैदरी सलवात पढ़ो इनी बुलंद आवाज। इमाम अबू हनीफा तो चइजे जाफर सादिक न हुजे त मां हला। चुप थी वियो। मामू रशीद पियो चइजे इमाम रज़ा न हुजे हा त मां हला। हारून रशीद चवंदो हो जे मूसा काज़िम न हुजे त मां हलाक। ओ मौलवी जंहिंजा मौलूद पढ़ंदो आ इहो चवंदो हो अली न हुजे हा त मां हलाक थी वञा। चुप थी वञो। हाणे ख़बर पई न त कंहिंखे कंहिं पढ़ायो आहे। 2 साल इमाम मुंहिंजे वटि पढ़ियो, हुकूमत जी वञे। चुप थी विया आहियो। लफ़्ज़ मटाया, शाबाशी मिलियसि, इमाम थी वियो। भाईजान हे 2 साल पढ़ी इमाम थी वियो आ। सोच जा त जाफर सादिक केॾो वॾो इमाम। घबराइजी था वञो। तवज्जो। उन इमाम अबू हनीफा किताब लिखियो, नालो अथसि फ़िक़्ह अकबर। चुप थी विया। भली किताब कंहिंखे यादि न पए जेका मां ॻाल्हि थो कयां उहा फ़िक़्ह अकबर। पोइ उन जी वरी शरह थी, उहा लिखी मुल्ला अली कारी, शरह फ़िक़्ह अकबर। तशरीह कई उन जी पंहिंजे इमाम जे किताब जी। उन में उन छा लिखियो आहे जो लकीर पाए हिकिड़े पेज ते लिखियई त शीयन जा इमाम हे हिन। ॻाल्हायो। शीयन जा इमाम ही हिन।
पंहिंजा वरी इमाम लिखियईं त असांजा हे न ॻाल्हाईंदो मूंखे दुख थींदो असां त बचपने खां वठी सभिनी खे ख़बर आहे असांजो पहिरियों इमाम मौला अली अल्लाह ॿियो इमाम मौला हसन टियों इमाम मौला हुसैन चौथों इमाम मौला सज्जाद पंजों इमाम मौला मोहम्मद बाकिर छहों इमाम मौला जाफर सादिक सतों इमाम मौला मूसा काज़िम अठों इमाम मौला अली रजा नौं इमाम मौला मोहम्मद तकी ॾहों इमाम मौला अली नकी यारहों इमाम मौला हसन अस्करी 12हों इमाम मौला महदी मां तव्हांजे तसल्ली ऐं दिल जाए जे लाइ लफ़्ज़ थो पढ़ां त असांजो पहिरियों बि अलैहिस्सलाम चुप थी विया आहे ॿियो बि अलैहिस्सलाम टियों बि अलैहिस्सलाम चौथों पंजों छहों सतों अठों नौं ॾहों यारहों 12हों बि अलैहिस्सलाम मूंखे शक न आहे हुन जेका ॻाल्हि लिखी आहे मां उहा करण थो चाहियां लिखियईं पहिरियों इमाम हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿियो लिखियईं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु चुप वेठा आहियो मां न पढ़ंदुसि थो टियों इमाम लिखियईं हज़रत उस्मान फारूक रज़ी अल्लाह गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु तहांजी चुप मुखे मारे विझंदी जॾहिं चौथों लिखियईं त लिखियईं हज़रत अली रज़ी अल्लाह न लिखियईं करम अल्लाह वजहु हाथ बुलंद हैदरी बोलो बोलो सखीरा कलंदर यो कहीं अहले सुन्नत जे इमाम चुप थी विया आहियो जंहिंजे ॻाल्हियुनि ते हनफी मज़हब हलंदो आहे मां इन ॿुधंदड़ मौलवियुनि खे हथ जोड़े अपील थो कयां त मौलवी तुंहिंजा त हथ तुंहिंजो इमाम ई ॿधी वियो आहे चुप थी विया आहियो हाँ पर अञा मां लफ़्ज़ मटाए पढ़ा तुंहिंजा हथ ॿधी न वियो आहे तुंहिंजा हथ त कटे वियो आहे चुप थी विया आहियो समझण वारो समझंदो हितों वारा से छिता था थी पवनि कोई फर्क नहीं इन चारों कोई तो मलंग जी गाल समझे आ कोई फर्क नहीं इन चारों में कोई फर्क नहीं इन चारों में भाईजान मां तुंहिंजी गाल मञा मौलवी या तुंहिंजे इमाम अबू हनीफा जी तू तो थे लकीर जो फकीर सच्चो तो पंहिंजे इमाम सां बि न आहे चुप थी चैलेंज आहे सच्चो तो तू पंहिंजे इमाम सां बि न आहे तुंहिंजे इमाम 4 नाला लिखिया उन में पहिरियों रज़ी अल्लाह ॿियो रज़ी अल्लाह टियों रज़ी अल्लाह चौथे के रज़ी अल्लाह न लिखियईं मटाए करमुल्लाह वजहू लिखी मुल्ला तुंहिंजा त हथ ई वढे वियो तुंहिंजो इमाम त 3 और हिन अली और हाथ बुलंद करे हैदरी मां न समझाई सघियुसि सलवात पढ़ो आले मोहम्मद तक जी पे बोला ऐसा बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद हाने
हाणे जिन जिन यो किताब वरतो, जिन जिन पढ़ियो, जिन पढ़ी बुधायो, उन वक्त कंहिंखे ख़बर पई कंहिंखे न पई, पर जंहिं तशरीह कई न उन ते मुसलमाननि डंडा उभा कया त हे छा हशर कयो अथव, सुभाणे शिया त असांजो दामन पकड़ींदा। असां एॾो टेक ॾई 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 मथे था करे बीहारियूं त जीअं अली असां लेवल में अचनि, तहां मथों धिको ॾई केरायो था त हे रज़ी अल्लाह हिन अली करमुल्लाह जियो। इहो छा कयो? लिखो आहे न त अली बि रज़ी अल्लाह न ॻाल्हाईंदो मूंखे दुख थींदो। लिखो आहे न ॿियनि वांगुरु त अली बि रज़ी अल्लाह, या जेकॾहिं अलीअ खे रज़ी अल्लाह न पिया लिखो, मूंखे माफ़ी बि ॾिजो जे कंहिंजी दिलि ॾुखे त पोइ अलीअ वांगुरु हिन असांजनि खे बि करमुल्लाह लिखो, या त अलीअ खे बि रज़ी अल्लाह लिखो, या जे मैच करणो अथव, हिक जहिड़ी बराबरी ॾेखारणी अथव त पोइ चारई हिक जहिड़ा हुजनि, या जहिड़ो अलीअ जो लक़ब रखियो अथव हिननि जो बि अहिड़ो ई रखो। हुन शरह जंहिं लिखी उन चयो मुंहिंजी मजबूरी आहे, लिखण वारे इमाम जी मजबूरी आहे, रज़ी अल्लाह और हूंदा आहिनि, करमुल्लाह अली इन जे करे आहे जो वल्लाह लम यअबुदिल असनाम क़त, जेके पहिरियां हा इहे बुत परस्त हा, अली भुल में बि बुत खे सजदो ई न। ॿई हथ बुलंद करे हैदरी, बोलो बोलो सखी लाल कलंदर। घबराइजी वियो अलाए छा? लुत्फ़ अचे थो मुंहिंजे? इमाम हुसैन तव्हांखे वॾी हयात। हाणे ख़बर पइजी वई त रज़ी अल्लाह और हिन अलैहि सलाम ऐं करमुल्लाह और। चुप थी विया? ॻाल्हाईंदो त मूंखे दिलि जाइ थींदी आहे। तवज्जो कजो, हाणे मां पंचायत वारी ॻाल्हि थो कयां। हर इलाइक़े में मुसलमाननि जी मस्जिद, मदरसो, मौलवी हूंदा, मुंहिंजे तरफ़ों न्यापो ॾिजो, चइजो लाड़काणे जो चरियो मलंग मौलवी ठही वियो आहे, त लिखी ॾींदव त हज़रत जबराइल रज़ी अल्लाह ताला दम था लिखी हणो पोस्टर, हजरत जबराइल रज़ी अल्लाह ताला अन्हु, हजरत मीकाईल रज़ी अल्लाह ताला अन्हु, हजरत इसराफील रज़ी अल्लाह ताला अन्हु, हजरत इज़राइल रज़ी अल्लाह ताला अन्हु। ॾिस त पोइ सकरात महल महटो कहिड़ो थो ॾेई त मूंखे रज़ी अल्लाह छो लिखियो? मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त जॾहिं बि लिखनि था त हज़रत जबराइल अलैहि सलाम, कुछ ॻाल्हायो यार, हज़रत मीकाईल अलैहि सलाम, हज़रत इसराफील अलैहि सलाम, हज़रत इज़राइल अलैहि सलाम। मौलवी तू पढ़ियल काथों जो आ? नौकर अलैहि सलाम है, मालिक वरी रज़ी अल्लाह ताला। चुप थी गया?
हाणे अली या मालिक एक गाल कया तां जे सजे डी जी थकावट दूर थी वनी यनाबिल मवदत नाले किताब अहले सुन्नत लिखण वारो शेख सुलेमान हनफी कुंदूजी तुंजे मुझे रसूल का वेठे वेठे कहीं पूछा कयो या रसूल अल्लाह अखबिरनी अलीयुन अफजल अम जबराइल या रसूल अल्लाह मुखे दस्यो त सही मुखे गाल समझ में नथी अचे जबराइल भलो आ या अली मौला भलो नबी तो फरमाए तुझे अकुल ते हैरत आ तुझे अकुल ते हैरानगी आ चवे तो या रसूल अल्लाह मुझे अकुल ते छो नबी तो फरमाए सवाल जो चरियन वारा थो करे जे साईं ज़हन में एड़ो सवाल ठकी आयो तने ता आगो पुछन तहां न दसिंदो त केर दसिंदो नबी तो फरमाए पर सवाल में सोचे समझी कंदो कर न कदे नौकर मालिक जेड़ो थियो कदे शागिर्द उस्ताद जेड़ो थियो आ गालायो चुप थी विया तवज्जो कजो कदे नौकर मालिक या सरदार जेड़ो थियो आ चेथो या रसूल अल्लाह नौकर केरा मालिक केरा अन्या हिन चरे के समझ में न पई अचे त इन बिनी मो नौकर केरा सरदार केरा नबी तो फरमाए अन्या तुम समझ कौ परे थो थींदो वने इन्नल मलाइकत लखुदामना जेतरा भी मलाइक है वे सब आले मोहम्मद जा नौकर ही दा सलवात पढ़ो बुलंद आवाज या यो ही तो सबब एक दफे हजरत सलमान के तुझे मुझे रसूल कहीं कम जे लाए मोकल थकजी पिया हजरत सलमान जो है दहलीज ज़हरा काश है डिठई तकड़ा पैर पोइते कंदो अचे तुझे मुझे रसूल जे सामो बीठो नबी तो फरमाए से हैरान छो थी वियो हैरान छो थी वियो चेदो या रसूल अल्लाह न्याणीअ जे घर मां लकाव ही एड़ो दिसी आयो आहियां हैरान न थियां त छा था सलमान शाह दिसी आए चेदो साईं तां जे हुक्म मुताबिक जिए ही मां अंदर दाखिल थियो आहियां जाती पाती आ दिसा पियो त बतूल जी चक्की पाण थी हले हलाइण वारो को नजर न थो अचे चुप थी विया चेदो वरी बे पासे मां ध्यान कयो त दिसा थो त हुसैन जो झूलो झूले थो लेकिन हलाइण वारो नजर न थो अचे घबराइजी विया मल या रसूल अल्लाह मुखे खौफ मां पैर पोइते पाता वरी जो मां दीद कई डिठम त तहां जी साहिबजादी धी उहा त सुकून जी निंड सुती पई आहे इहो पींघो केर पियो हिलाए चक्की केर पियो हलाए तवज्जो कजो सलमान ॼाणे पियो खबर हुयसि मिन्ना अहलल बैत जे मकाम ते फाइज़ा 10 दर्जा हैं ईमान जा 10 दर्जे ते फाइज़ा पुछा कहीं जिया मुखालिफन के खबर पई रसूल मुस्कुराए तो फरमाए एतरे ते हैरान थो थे इहो जबरील हो जेको झूलो पियो झुलाए मीकाइल हो जेको बतूल जी चक्की हाथ बुलंद करे हाय दरी बोलो बोलो सखी लाल कलंदर घबराए जी ना आयो मौला तां की वडी आयात हाने जेतरा भी मलाइक हैं
ये सब आले मोहम्मद जा नौकर हैं, ड्यूटी बरदार हैं, गुलाम हैं। हाणे हिकड़ो मुखे कोई मौलवी ॿुधाए त जे पेश नमाज कहीं भी मस्जिद जो नमाज पढ़ंदो हुजे, असां जो को मलंग वनी चवेस त छॾ नमाज खे, अच त इख़बार पढ़। वॾी महांगाई थी वई आहे, भाण महांगो, हीअ शइ हेतिरा माण्हू हादसे में मरी विया। लफ़्ज़ छा चवंदुसि, चवंदुसि तूं मां खां बिदती कम थो कराए, इबादत में मुंहिंजीअ में खलल विझी कम वारी शइ मूंखां छॾराए ऐं मामूली कम जी सलाह थो करें। तहांजी चुप तो सदको वञा, जे मौलवी पंहिंजी इबादत छॾे ऐं मामूली कम नथो करे, मलाइक अल्लाह जो अर्श ऐं तस्बीहूं छॾे हुसैन जे दर ते झूलो हाणे इहा ॻाल्हि दलील थई त जेकॾहिं अणपढ़ियल मुसलमान मौलवी अफजल कम छॾे, मफजूल कम नथो करे, त मलाइक भी अफजल तरीन इबादत उन्हनि जी उहा छॾे हुसैन जे अम्मा जे घर में अची ड्यूटी था कनि, पोइ मञणो पवंदई त हीअ ड्यूटी मलाइकनि जे इबादत खां अफजल। हथ बुलंद करे हैदरी। ऐं रुगो रसूल एतिरे ताईं न फरमायो हो त मलाइक असांजा नौकर आहिनि, पर ॻाल्हि जी तव्हांजी दिलि ठरी पए। अहले सुन्नत वारो थो लिखे त व खुदाम अशियाना, रुगो असांजा इहे मलाइक नौकर न अथव, मुंहिंजे शीयन जा बि नौकर अथव। हाणे तव्हां असांखे वेठा मुला भव ॾींदा, साईं जंहिं वक़्तु न इज़राइल अचे थो रूह कब्ज़ कर, चुप थी वियो। अल्लाह मान साईं कई सारे रिआयत ई न कंदो आहे। असांखे रसूल आगाही ॾेई वियो आहे त जबराइल हुजे, मीकाइल हुजे, इहे आले मोहम्मद जा नौकर आहिनि, असांजे शीयन जा नौकर आहिनि, ड्रेजार उन्हनि खे जंहिंजो अली इमाम न हुजे। हथ बुलंद हैदरी। सख्ती कंदो इज़राइल, लेकिन उन्हनि खे रगड़ो ॾींदो जेके अली अली न कंदा। हाणे रज़ी अल्लाह ऐं अलैहिस्सलाम को बि मलाइकनि खे रज़ी अल्लाह नथो चए, नथो लिखे, नथो मञे। या भला हज़रत आदम रज़ी अल्लाह ताला छो ठरी वियो? भला हज़रत नूह रज़ी अल्लाह ताला चवंदा खोड़ो ही नथो लगे, गाल दिल सां ही नथी लगे। मन नबी जेतरा बहन उहे बि अलैहिस्सलाम, मलाइक भी अलैहिस्सलाम, हजरत इब्राहिम जो घराणो अलैहिस्सलाम। त पोइ सोच जाए वेही त जे इब्राहिम अलैहिस्सलाम आ त जंहिंजो इब्राहिम शियो आ उहो अली पाण छा? नारे हैदरी। हजरत आदम अलैहिस्सलाम
घणो तहां वक्त न वठा। इहो आदम अली अली करे वयो हो जन्नत में, माफ़ी भी मिली हस अली अली करण जे करे चुप थी विया हो। सजदो थियो हुस तभी अली उन वलीउल्लाह जे करे थकजी पिया हो। तो मां खत्म कया बयान। ओ जहे आदम अलैहिस्सलाम खे अली अली करण जे करे सजदा थियन, जन्नत में जायूं मिलन, उहो अली पाण छा हजरत नूह अलैहिस्सलाम। मां शायद अदब काथे पढ़ियो हुजे, हजरत नूह जी जेका कश्ती हुई उन ते आडो एक पट्टी लगल हुई। उन पट्टीअ जे मथा एक अहिड़ो निशान हुयो जेको शीयन जे अलमन ते लगल हूंदो। हाणे हज़ार साल अग जो किस्सो कि जेके मोन जो दड़ो थियो या ॿिया अहिड़ा आसार क़दीमा, तो जेके जेके निशानियूं कुछ लिखत हूंदी आहे तो कोशिश कंदा आहिनि त इहे पढ़ूं त छा आहे। दुनिया में अहिड़ी हिननि जी का टीम ठहियल आहे जेके रस्मुल ख़त पढ़ंदा आहिनि। इब्रानी ॿोलीअ में हुयो, उहो पंजे जो निशान हो, उन्हनि ते 5 लफ़्ज़ लिखियल हा। जॾहिं तर्जुमो करायूं तो उन पट्टीअ ते लिखियल हो मोहम्मद, अली, फातिमा, हसन, हुसैन। हाणे हजरत नूह नबी अल्लाह रसूल उलुल अज़म पैगंबर, बेड़ी ठाही भी अल्लाह जे वही ऐं मर्ज़ी मुताबिक हुई या तब भी पंहिंजे बेड़ीअ जे आॾो असां जे अलम जहिड़ो निशान थो लॻाए। ज़माने जे मौलविन खे झिझोड़े चए थो जेसी ताईं हे 5 जो वसीलो न हूंदई बेड़ी बुॾी। सलवात पढ़ो आले मोहम्मद।